बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाक ऐं चङा भला होंदा। असांजो हमेशह पंहिंजे पालणहार खां पंहिंजे परवरदिगार खां इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल अल्लाह पाक अवां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़े ॻोठ में 3 बेवकूफ़ माण्हू रहंदा हुआ। उन्हनि टिनी बेवकूफ़नि छा कयो जो उहे हिकिड़े ॾींहुं हिकिड़े गॾह खे काहे, पंहिंजो गॾह हुयो उन्हनि वटि, उनखे काहे ऐं छित ते चाढ़ण जी उहे कोशिशि करे रहिया हुआ। आहिस्ते आहिस्ते ज़ोर ॾींदे 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 नेठि गॾह खे छित ते चाढ़ण में कामयाबु थी विया। उनखे छित ते चाढ़ियूं गॾह खे, ऐं उनजो सबबु सिर्फ़ु इहो हुयो त गॾह जो चारो छित ते पियो हुयो। बजाए इन जे जो चारो लाहे अची गॾह खे खाराइनि, गॾह खे ई खणी छित ते चाढ़े छॾियो। हाणे गॾह जॾहिं छित ते चढ़ी वियो त उन खां पोइ छित ते गॾह खे चाढ़ण खां पोइ गॾह उते डुकणु शुरू कयो छित ते। ही परेशान थी विया त हाणे छा कयूं त सॼी छित ख़राबु करे छॾींदो, छित किरी पवंदी हेठि। नेठि उन्हनि जेको आहे सो छिके गॾह खे हेठि दाणो खाइण खां पोइ लाहिण जी कोशिशि कई त इन छिका में हिकिड़ो हमरा हेठि किरियो। किरण खां पोइ बेहोश थी वियो। उनखे खणी मालिश बालिश करे मस विहारियूं। हाणे 2 ॼणा ॿिया जेके 2 हमरा हुया उहे मथे खे हथ ॾेई अची वेही रहिया त यार छा कयूं, हाणे हिन गॾह खे कीअं लाहियूं, मुसीबत में अची वियासीं। हे त सॼी छित जेका आहे ट्रोड़े फिटी कंदो, किरी पवंदी छित सॼी। ऐं थियो बि ईअं, गॾह जीअं भॼणु उते छित ते शुरू कयो त छित अॻे ई वीचारी कमज़ोर हुई, किरी पई, गॾह बि अचे हेठि किरियो ऐं गॾह जूं बि टंगूं भॼी पियूं, नुक़सानु करे छॾियूं। घर जी छित बि हली वई ऐं गॾह जूं बि टंगूं भॼी पियूं। जंहिं ते उहे रोज़गारु कंदा हुआ उहो बि विञाए वेठा ऐं मथे खे हथ ॾेई चुप करे वेही रहिया। सो असांजे क़ौम जी कुझु हालत बि इन्हनि बेवकूफ़नि खां वधीक कोन्हे का। असां पंहिंजे मथां जेकी बि हुकुमरान मुसलत करियूं था उहे इन तरह जा गॾह हुकुमरान, ऐं असां बेवकूफ़ उन्हनि खे वठी चाढ़े वञी पंहिंजे मथां विहारे छॾियूं था ऐं उन खां पोइ असां उन्हनि खे लाहिण जी कोशिशि बि करियूं था त हीउ कमु भलो नथा कनि, पर असां कुझु बि नथा करे सघूं छो त असां बेवकूफ़ आहियूं। सो अलाह साईं असांखे अक़ुलु अता करे त असां अहिड़नि माण्हुनि खे सुञाणूं जिन माण्हुनि हिन वक़्तु ताईं असांजी धरतीअ खे लुटियो आहे, हिन वक़्तु ताईं असांजी धरतीअ जा गद्दार बणिया वेठा आहिनि, हिन वक़्तु ताईं असांजे पूरे मुल्क ऐं पूरी क़ौम खे, पूरे पाकिस्तान खे जिन माण्हुनि तबाह ऐं बर्बादु कयो आहे, त इन्हनि माण्हुनि जो असां ईंदड़ इलेक्शन में चङी तरह सां क्लास वठूं। सो अलाह साईं असांखे सम्झ ॾे त असां को बि अमली कमु बेशक असां कुझु बि न कयूं, पर घटि में घटि पंहिंजे वोट जो इस्तेमालु ईंदड़ दौर में असां सही करियूं। वरना हीअ हालतूं जेकी हाणे असां ॾिसूं पिया, असांजा मारूअड़ा, असांजा जहांगीअड़ा, असांजा ॻोठाणा माण्हू, असांजा शहरनि जा माण्हू, हर हिकु माण्हू परेशान लॻो पियो आहे। हर हिकु माण्हू मुसीबतुनि सां मुंहुं ॾेई रहियो आहे, पर असांजे हुकुमराननि खे का परवाह ई कोन्हे का। सो इहे जेके हाणे तव्हांजी परवाह नथा कनि त वोटनि में तव्हां बि इन्हनि जी परवाह न कजो। अलाह साईं असांखे हिदायत नसीब करे, आमीन सुम आमीन। जेकॾहिं कंहिंखे का ॻाल्हि मुंहिंजी नागवार गुज़री हुजे, हथ पियो जोड़ियां, असांखे माफ़ु कजो। ईंदड़ वीडियो में वरी मुलाक़ात थींदी, तेसिताणी अल्लाह वाही।